अवामी न्यूज़ में खबर ने सुसरो जारी है। खेपरो का खबर ॾिन लाऊं खेपरो में पानी जी आलमी डी जी मुनासिबत सां खेपरो में समाजी तंज़ीम पारां जागृति रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवैस कुंबर जी इन रिपोर्ट में। खेपरो में समाजी तंज़ीम पारां पानी जे आलमी ॾियारे जी मुनासिबत सां जागृता रैली कढी वई, जंहिंमें वॾे तइदाद में सियासी समाजी माण्हुनि शहरनि शिरकत कई। जेको वर्ल्ड वाटर डे आहे, जेको असां पाक मिशन वारनि सां गॾिजी हिते मल्हायूं पिया ऐं उन में पाणी जी अहमियत खे उजागर करण लाइ मुख़्तलिफ़ फोरम मुख़्तलिफ़ NGOs हिते आहिनि। उन्हनि सां गॾु असां पाणी खे बचाइण लाइ पाणी खे जीअं माना पाणी अगरि हूंदो कंटामिनेशन मिलंदो असांखे त उन में छा आहे जो बीमारियूं पैदा थियनि थियूं, त पाणी खे हिकिड़ो साफ़ु कजे, हिकिड़ो फिल्टर कजे, उन में ॿियो उनमें ग़लति जो गंदो पाणी आहे उहो न मिले। और इस ज़िंदगी को बचाने के लिए बहुत सारे लोगों को बचाने के लिए हम सब पर ये फ़र्ज़ है कि हम पानी के तहफ़्फ़ुज़ के लिए अपना किरदार अदा करें। सिंध में जेके आहिनि ओवरऑल पाकिस्तान में पानी जा ज़ख़ीरा तमामु घटि थी विया आहिनि। अॼोको ही प्रोग्राम इनकाद करण जो मक़सदु इहो हो त असीं जेको आहे पंहिंजी लेवल ते पाणी खे कीअं बचाए सघिजे थो। सो पाक मिशन सोसाइटी अॼु इहो सोचियो त असीं ही ॾियारो मल्हाए ऐं इहो माण्हुनि खे इहो रियलाइज़ करायूं त असीं पाणी बचाए सघूं। पाणी जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। पाणी ज़िंदगी आहे, पाणी सहारो आहे। इंसानी हयात, जानवर, पखी पखण जेके बि आहिनि उनखे बचाइण जे लाइ असांखे पाणी जी अहमियत ते पाणी लाइ असांखे प्लान करणु पवंदी। दुनिया जा जेके समूरा सुधल मुल्क या तरक़ी याफ़्ता या तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि उन्हनि पाणी जे हवाले सां वॾियूं प्लानिंगूं आहिनि। दुनिया जे मौरखनि तारीख़दाननि बि इहो ॻाल्हि साबित कई आहे त 3 आलमी जंग जॾहिं लॻंदी उहा पाणी ते लॻंदी। असां चवंदा पाणी जो वार जेको थिए पियो, पाणी जी प्लानिंग थिए उन लाइ असांखे सोचणो पवंदो। सुधल इलाइक़े जे हवाले सां असां सिंध जे ख़ुसूसन अछड़ो थर ऐं थर जे इलाइक़े जे उन ग़रीब मिसकीन मारू माण्हू जहांगी माण्हू जिन वटि पाणी बूंद लाइ तरसी रहिया आहिनि उन्हनि जो क़दुरु करण जे हवाले सां असांखे पाणी जे हवाले सां सोचणो पवंदो ऐं प्लानिंगूं करणियूं पवंदियूं। हिकिड़ो पाणी जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो आहे जेको 22 मार्च 1993 में हिकिड़ी UN असेंबली में जेका आहे उहा करारदाद पास थी ऐं उन तहत जेको आहे ॾींहुं मल्हायो वियो। पाणी सभिनी जो हक़ आहे ऐं पाणी हिकड़ी नेमत आहे, पाणी ज़िंदगी आहे। उन लाइ सभिनी खे जेको आहे हिकु संजीदा तरीक़े सां उन जा उपाय वठणु घुरिजे। दोस्तनि मल्हायो आहे तमामु बहितरीनु। इहो पाणी असांजी सख़्तु ज़रूरत आहे, इन खे एहतियात सां असांखे कमु करिणो आहे, बचाइणो आहे। हर जे जिदोजीद समार दुनिया में मल्हायो पियो वञे। UN तरफ़ां इहा ऑब्जर्वेंस तो ॾिनो वञे पाणी हिकु आलमी मसइलो आहे। हिन वक़्तु जेको पाणी आहे उहो पाणी वाक़ई ज़िंदगी आहे ऐं पाणी जे ज़ाया थियण खां बचाव लाइ उपाय वठणु घुरिजनि। पूरी दुनिया इन मामले ते सीरियस आहे। असांजे हुकूमती इदारनि खे बि पाणी खां बचाव छा मैनेजमेंट जा जेके आहिनि उहे उन ते नोटिस वठणु खपे। इस्तेमालु थिए थो न जेतिरी ज़रूरत आहिनि ओतिरो इस्तेमालु करणु, घणो पाणी न इस्तेमालु करणु। पाणी जी जाम खोटराई है तो इन मैंने पानी जाम रखण खपे आप ला। जिते हेक दिले की ज़रूरत है उते हेक जो इस्तेमाल करा उते 4 ना भरे। और असी कितरो परे परे अड़गो जाऊँ था पानी भरण एहसास होण खपे तो पानी दुनिया में खत्म थी तो जाए तो ये पानी ने संभाले रखना। परे परे पंध में पानी भरे था। जागृता रैली में शरीक माण्हुनि जो चवण त दुनिया में तेज़ी सां पाणी जा ज़ख़ीरा ख़त्म थी रहिया आहिनि, जिन खे बचाइण जी हींअर सख़्तु ज़रूरत आहे, छो जो पाणी ज़िंदगी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।